नासिन ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतला ते सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन कयो आहे। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े बोया में सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन कयो आहे। ISPR पारां ॼाणायो वियो आहे त ऑपरेशन दौरान फोर्सेस ऐं दहशतगर्दनि में फायरिंग जी ॾे वठि थी आहे। ऑपरेशन दौरान TTP जो दहशतगर्द अशरफ उर्फ तूफ़ानी मारिजी वियो आहे। मारिजी वियल दहशतगर्द TTP जो सरगर्म दहशतगर्द हो। ISPR पारां इहो ॼाणायो वियो आहे त मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ते हमलनि में मुलविस हुयो। मारिजी वियल दहशतगर्द अशरफ भतेखोरी में भी मुलविस हो। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतला ते सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन कयो आहे। ISPR पारां ॼाणायो वियो आहे त उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े बोया में सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान फोर्सेस ऐं दहशतगर्दनि में फायरिंग जी ॾे वठि थी आहे, जॾहिं त ऑपरेशन दौरान TTP जो दहशतगर्द अशरफ उर्फ तूफ़ानी मारिजी वियो आहे।